साईं वारनि जो को पुछो शल्लल्लाहु मौत खां अॻु में तव्हां सां सभिनी खे मौत जी तयारी नसीब फरमाए। कल्ह केरु हुया अॼु कोन्हनि के मता कंहिंजे ज़िंदगीअ जो आख़िरी ॾींहुं हुजे यार काई ख़बर न आहे। मौत त ईंदो पर अल्लाह करे ईमान ते ख़ात्मो थिए। अजीब नसीहत भरिया लफ़्ज़ आहिनि, थोरो दिलि जे कननि सां ॿुधो। शल्लल्लाहु सभिनी खे इन्हनि लफ़्ज़नि जी सम्झ नसीब फरमाए। अॼु ॿिए जो जनाज़ो पढ़े थो कॾहिं तुंहिंजो जनाज़ो बि थींदो। अॼु ॿिए जो जनाज़ो पढ़े थो कॾहिं तुंहिंजो जनाज़ो बि थींदो। कॾहिं तुंहिंजो जनाज़ो बि थींदो कॾहिं मुंहिंजो जनाज़ो बि थींदो। कर याद तूं ॾींहं उन्हीअ खे कर याद तूं ॾींहं उन्हीअ खे अहिड़ो तो ते बि ॾींहुं कोई ईंदो। अॼु ॿिए जो जनाज़ो पढ़े थो कॾहिं तुंहिंजो जनाज़ो बि थींदो। मिठी माउ मथां पई रोवंदई हर न्याणी रोवंदी रहंदे। गोड़ा पीउ जे अखियुनि में हूंदई पई भेण बि सुॾका भरींदे। पुट ज़ाल बि रोअंदा रहंदे पुट ज़ाल बि रोअंदा रहंदे। मोटाए न भाव को सघंदो। अॼु ॿिए जो जनाज़ो पढ़े थो कॾहिं तुंहिंजो जनाज़ो बि थींदो। अॼु ॿिए खे कुलो अॾिनो तो कुलड़नि ते क़रीब खयो तो। कॾहिं मैयत तुंहिंजो हा कॾहिं मैयत तुंहिंजो मिठड़ा कंहिं ॿिए जे कुलनि ते हूंदो। अॼु ॿियनि खे थो दफ़नाए अॼु ॿियनि खे थो दफ़नाए कोई तोखे बि दफ़नाईंदो। अॼु ॿिए जो जनाज़ो पढ़े थो कॾहिं तुंहिंजो जनाज़ो बि थींदो। अॼु ॿिए जे कॾे ते आहे अॼु ॿिए लाइ कफ़न थो ठाहे। कॾहिं तुंहिंजो तॾो बि थींदो छोड़ी उहो थो बुलाए। कॾहिं तुंहिंजे मैयत ख़ातिर कॾहिं तुंहिंजे मैयत ख़ातिर ॿियो कोई कफ़न ठाहींदो। अॼु ॿिए जो जनाज़ो पढ़े थो कॾहिं तुंहिंजो जनाज़ो बि थींदो। अॼु ॿिए जी क़बर तूं ॾिसे थो कुल ॿिए जी क़बर ते पढ़े थो। कॾहिं तूं बि क़बर में हूंदे या सोच तूं छो न करे थो। जॾहिं मौत हली दर ईंदुई जॾहिं मौत हली दर ईंदुई तोखे मोहलत पल बि न ॾींदो। अॼु ॿिए जो जनाज़ो पढ़े थो कॾहिं तुंहिंजो जनाज़ो बि थींदो। कर पंहिंजी बि भाऊ तयारी आहे क़बरदारी कारी। ग़फ़लत में गुज़ार न एॾो आहे तुंहिंजी बि अचणी वारी। जॾहिं वारो तुंहिंजो ईंदो जॾहिं वारो तुंहिंजो ईंदो तोखे मौत न मिंट छॾींदो। अॼु ॿिए जो जनाज़ो पढ़े थो कॾहिं तुंहिंजो जनाज़ो बि थींदो। लिखी शहज़ादे हक़ीक़त हिन शेर में आहे नसीहत। अल्लाह जे हुक्मनि ते हलो मञ सुहिणी नबीअ जी शरीयत। हीअ दुनिया आहे फानी सॼी दुनिया आहे फानी हर माण्हू हितड़ा वेंदो। अॼु ॿिए जो जनाज़ो पढ़े थो कॾहिं तुंहिंजो जनाज़ो बि थींदो। कॾहिं तुंहिंजो जनाज़ो बि थींदो कॾहिं मुंहिंजो जनाज़ो बि थींदो। कर याद तूं ॾींहं उन्हीअ खे अहिड़ो तो ते बि
ॾींहुं कोई दो अजबे जो जनाज़ो पढ़े थो कॾहिं तुझो जनाज़ो बि थींदो।